नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इटली में ख़बर ॾींदा हलूं त शादी करण जी इजाज़त ॾियो, कोरोना लॉकडाउन सबबि शादियूं मुलतवी थियण ते कुंवारनि जो एहतजाज। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।